सिंध अवामी सत पारां कराची जे इलाइक़े सतर ॻोठ में अचो त वसीला बचायूं जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि महर ड्रबाई, रियाज़ खिमटो, सुलेमान आगरो, रफ़ीक जाफ़री, ग़ुलाम कंबर हाजाणो, ताज वसाण, इनाद खटियाण, अहमद अली नुनारी, अरशद अब्बासी, शबीर राजपर, सुलेमान वरसाण, गौस बुगियो, नवाज़ सांगी, माशूक मंगी समेत रवासन वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में शुगड़न लोक शायरी, डोर, बेत, गुजारतूं ऐं सिंगार चई वाह वाह करा छॾी ऐं सूफ़ी रागी अली हसन ख़ासि करे सूफ़ियाणा कलाम चई दाद वरितो। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे समूरे सतह खे सलाम आहे जे अचो वसीला बचाऊं जे उनवान सां क़ौमी जागरता पैदा कई। इन जो मक़सदु इहो हो, इन अॼोकी मच कचहरी जो ऐं सिंध जी दिलि कराची ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर ऐं दुनिया जो 16 नंबर शहर कराची, जिते कुझु साल अॻे इहो तसवुर ई नथे करे सघिजो त टोपियूं पाए ऐं अजरक कुल्हनि ते ओढे ऐं शहर जे विच में काठ ॿारे मच कचहरी थींदी। उहे अणथिणा कम थियनि पिया, इहो इन करे थियनि पिया जो सिंधी माण्हुनि में उहो पंहिंजे धरती जे वारसी जो शऊर, उहो अहसास वरी पैदा थियणु शुरू थी वियो आहे। सिंध अवामी सथ तमामु हिकु त अवामी आवाज़ चैनल जी शुक्रगुज़ार आहे, छो जो हुननि हर मौक़े ते असांजो साथ ॾिनो आहे ऐं सिंध जा जेके बि इशू आहिनि उन्हनि खे तमामु घणो हाईलाइट कयो आहे। हिन वक़्तु ही सिंध जो काज आहे, सिंध जो विहांउ आहे। ही हिकिड़े माण्हू जी शादी न आहे, पर हे सिंध कुंवार बणियल आहे, एॾी सिंगारियल आहे, जिथे वञो अजरक टोपी आहिनि। असांजी सकाफ़त वसी आहे ऐं हिन वक़्तु सभिनि सिंधियुनि जो मूं ॿुधो आहे त आहत इहो आहे त असां जीअं सकाफ़त ते निकिरूं था पिया, हिन ॾींहं ते 6 डिसंबर ते निकिरूं था पिया, अहिड़े तरीक़े सां तालीम जे लाइ बि निकिरंदासीं। जॾहिं ॿोलीअ जी ऐं सकाफ़त जी ॻाल्हि करियूं था त उहे सभु समूरा असासा जेके धरतीअ ते असांजे हर धरतीअ ते रहंदड़ माण्हू जी अमानत आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त असां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो, चाहे उहे ॿेट आहिनि, चाहे उहे धरतीअ ते जेका वलार थिए पई, उन्हनि सभिनी लाइ हिननि हिकिड़ो मवाद फ़राहम कनि था त असीं उन्हनि माण्हुनि में इहो जज़्बो पैदा करियूं त बाबा पंहिंजी संभाल करियो, न फ़क़ति जिते पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त जे लाइ तव्हीं ॿाहिरि अचो था, उते पंहिंजी धरती जा जेके असास आहिनि उन्हनि जी बि हिफ़ाज़त करियो ऐं उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारियो, उन्हनि जी संभाल करियो। सॼी सिंधी क़ौम खे हिन ईद जो ॾियारु मुबारक हुजे ऐं तालीम इंसान जे लाइ ज़रूरी आहे ऐं ईअं चवनि पिया वॾा जेको ॿुधंदा आहियूं असां बि आहे त इंसान जी टीह खे तालीम आहे। सभिनी खे गुज़ारिश आहे त पंहिंजूं जेके बिल्कुलु नियाणियूं आहिनि त उन्हनि खे तालीम ॾियारियो ऐं सम्झां ॿुधो हिकिड़ी माउ हिकिड़ो सुठो ख़ानदान पढ़ियल लिखियल पैदा करे सघे थी। सो गुज़ारिश आहे त वधि खां वधि पंहिंजी तालीम जो जेको आहे तवजो ॾियो ऐं सिंध असांजी जेको आहे सो सदियुनि खां क़ाइमु आहे, अल्हम्दुलिल्लाह क़ाइमु रहंदी ऐं कंहिं बि धारे खे जेको आहे न चवंदासीं त सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करे मामला मसइला सिंध जा जेके असां पाण हल कंदासीं, इंशाअल्लाह पंहिंजे बेटनि जी पंहिंजे धरती जी पाण मालिक कंदासीं। असल में क़ौमुनि जी शनाख़्त जेका आहे उहा तालीम आहे, उन्हनि जी सकाफ़त आहे, उन्हनि जी तारीख़ आहे, उन्हनि जी तमंदन आहे। उन हवाले सां हीउ प्रोग्राम जेको अॼु रखियो वियो आहे तालीम बचायो ऐं सिंध बचायो, असां सम्झूं था पिया त अवामी आवाज़ जे थ्रू हीउ मैसेज सॼी दुनिया जे माण्हुनि ॾे वेंदो ऐं ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि ॾे वेंदो त असां पंहिंजी तालीम खे बचायूं ऐं तालीम बचंदी त क़ौम बचंदी, क़ौम बचंदी त तालीम खे बहितर जो आहे न मुस्तक़बिल ॾेई सघूं था। ऐं ॿेटनि ऐं ज़मीनुनि जो जेको विकिरो आहे उनखे असां बंदि करे सघूं था। तंहिंजे करे क़ौमी ॿधी जे लाइ असांखे पंहिंजो कल्चर ऐं पंहिंजी ॿोली जे बुनियाद ते असांखे सभिनि खे पंहिंजा गॾु थियणो पवंदो ऐं पंहिंजा हक़नि जी हासिलात करणी पवंदी। त हीअ अॼु जेका मच कचहरी आहे हिते सचलकोट जे शहीद बेनज़ीर पब्लिक लाइब्रेरीअ में, इहो हिकिड़ो मैसेज आहे त असांजा जेके वसीला आहिनि जंहिंमें ॿेट आहिनि ऐं इन खां अलावा तालीम जो जेको रुझान जेको आहे सो पोइ हिते पियल आहे, उनजे लाइ इहे सभु असांजो जेके आहिनि हिसा आहिनि त असां जेको हीउ क़ौमी ॾींहुं तौरु हिन खे असां सकाफ़ती ॾींहं खे मल्हायूं था त असां उन्हनि सभिनी ज़ावियनि ते जेको आहे सो नज़र रखूं ऐं उन्हनि सभिनीनि पासनि ते नज़र रखूं। सिंध जी तालीम वसीला बचाए सकाफ़त खे बचाए सघिजे थो। सकाफ़त असांजी क़ौमी ईद आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk